बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। व अम्मा इस्मुल इशारते फ़युअता बिही इज़ा तअय्यन तरीक़न लिइहज़ार मअनाहु कक़ौलिक बिअनी हाज़ा मुशीरन इला शैइन ला तअरिफ़ु लहू इस्मन वला वस्फ़न। अम्मा इज़ा लम यतअय्यन तरीक़न लिज़ालिक फ़यकूनु लिअग़राज़ उख़रा का इज़हारिल इस्तिग़राब नहवु कम आक़िलिन आक़िलिन अयत मज़ाहिबुहु व जाहिलिन जाहिलिन तल्क़ाहु मरज़ूक़न हाज़ल्लज़ी तरकल अवहाम हाइरतन व सय्यरल आलिमन निहरीर ज़िंदीक़न व कमालिल इनायत बिही नहव हाज़ल्लज़ी तअरिफ़ुल बतहाउ व तअतुहु वल बैतु यअरिफ़ुहु वल हिल्लु वल हरम व बयानु हालिही फिल क़ुर्ब वल बुअद नहव हाज़ा यूसुफ व ज़ाका अख़ूहु व ज़ालिका गुलामुहु व तअज़ीम नहव इन्न हाज़ल क़ुरआन यहदी लिल्लती हिय अक़वम व ज़ालिकल किताबु ला रैब फ़ीह व तहकीर अहाज़ल्लज़ी यज़कुरु आलिहतकुम फ़ज़ालिकल्लज़ी यदुउल यतीम। ही फ़सल असां तारीफ़ ऐं तनकीर जे बारे में पढ़ी रहिया आहियूं। इन जी तारीफ़ पुठे सबक़ में गुज़री आई त जंहिं जॻह ते मुख़ातिब खे कंहिं मुअय्यन ख़ासि शइ जे बारे में ॿुधाइणु मक़सदु हुजे त उते मारिफ़ा जो ज़िक्र कयो वेंदो आहे। अगरि जेकॾहिं मुख़ातिब खे कंहिं ख़ासि शइ जे बारे में ॿुधाइण जो मक़सदु न आहे पर कंहिं आम शइ जो ॿुधायो थो वञे, उहो हुकुम आम आहे, कंहिं ख़ासि शइ जे लाइ न आहे, त पोइ उन जॻह ते नकिरे जो ज़िक्र कयो वेंदो। उन खां बाद में पोइ मुसनिफ़ मारिफ़े जा अक़साम बयानु कया। उन्हनि अक़सामनि मंझां कल्ह के सबक़ में ज़मीर ऐं अलम जो तफ़सीली बहस अवां पढ़ी आहियो त ज़मीर जेको आहे उहो मारिफ़े जे क़िस्मनि मां सभ खां ख़ासि क़िस्म आहे। उन में जेका तख़सीस हूंदी आहे, जेका ख़ुसूसियत हूंदी आहे, उहा ॿियनि क़िस्मनि खां ज़्यादा हूंदी आहे। पोइ वरी अवां इहो पढ़ियो त ज़मीर जूं टे हालतूं हूंदियूं आहिनि। कॾहिं उहो टे सूरतूं हूंदियूं आहिनि, कॾहिं उहो ग़ाइब जे लाइ ईंदो आहे, कॾहिं उहो मुख़ातिब जे लाइ ईंदो आहे, कॾहिं उहो मुतकल्लिम जे लाइ ईंदो आहे। इन्हनि टिनि सूरतुनि मंझां जेका ज़्यादा जेका तख़सीस हूंदी आहे उहा मुतकल्लिम जे ज़मीर में हूंदी आहे। पोइ अवां इन ज़मीर जे इस्तेमालु करण जा तरीक़ा बि पढ़ी आहियो। उन खां बाद में पोइ वरी मुसनिफ़ ज़िक्र कयो अलम जो तफ़सील। त अलम जेको आहे उहो जंहिं वक़्तु कंहिं शइ जो नालो मालूम हूंदो आहे त उन ख़ासि इस्म सां, ख़ासि नाले सां ज़हन उन मुख़ातिब जे ज़हन मंझि उहा शइ ख़ासि नालो वठी उन जो पोइ ज़िक्र कई वेंदी आहे। मिसाल जीअं ज़ैद, अमिर, बकर। त ज़ैद जो नालो वरितोसीं त ज़ैद जी पूरी शख़्सियत असांजे ज़हन में अची वई ऐं ज़ैद जी शख़्सियत बि अची वई ऐं ज़ैद जूं ख़ूबियूं ख़ामियूं बि असांजे ज़हन में अची वयूं उन नाले वठण सां। पोइ वरी अवां पढ़ी आहियूं त जेकॾहिं अलम इन असुल वज़ह जे एतबार सां इहो आहे त उन शख़्सियत खे मुख़ातिब जे ज़हन मंझि ज़हन नशीन कराइण जे लाइ नालो वरितो वेंदो आहे। पर जेकॾहिं इहो मक़सदु न हुजे त पोइ ॿियनि मक़सदनि जे लाइ बि इस्तेमालु थींदो आहे। जीअं अवां पढ़ी आहियूं त ताज़ीम जे लाइ कॾहिं कॾहिं अलम जो ज़िक्र कयो वेंदो आहे, कॾहिं वरी इहानत जे लाइ कयो वेंदो आहे, कॾहिं वरी किनाया जे लाइ कयो वेंदो आहे। किनाया यानी मलज़ूम चई करे लाज़िम मुराद वरिती वेंदी आहे। जीअं अमीन मिसाल पढ़ी आया हू तब्बत यदा अबी लहब, त हिन जॻह ते अबी लहब जो नालो वरितो वियो पर मुराद उन मंझां छा हुई? जहन्नम। अबू लहब मुराद अबू लहब न आहे, पर हिते उन में मुराद छा वरितो वियो? माना जहन्नमी। तब्बत टुटी पवन यदा हथ अबी लहब, अबू लहब जा हथ टुटी पवन। त हिते अबू लहब, लहब चइबो आहे चिंगारीअ खे, टांडे खे। हिते अबू लहब मुराद आहे जहन्नमीअ जा हथ टुटी पवन। त मलज़ूम चई करे लाज़िम मुराद वरितो वियो, इहो किनायो हुयो। अॼोके सबक़ में मुसनिफ़ अलैहि रहमत मारिफ़ा जो टियों क़िस्म इस्म इशारा जो तफ़सील ज़िक्र करे रहियो आहे।
त मारफा जा त 7 क़िस्म मुसनिफ़ ज़िक्र कया। त हाणे इन 7 क़िस्मनि मंझा मारफा हासिल थींदो आहे, ख़ुसूसियत हासिल थींदी आहे। पोइ असां ज़मीर किथे इस्तेमालु करिणो आहे, कहिड़ी जॻह ते असांखे अलम इस्तेमालु करिणो आहे, कहिड़ी जॻह ते असांखे इसमें इशारा इस्तेमालु करिणो आहे, कहिड़ी जॻह ते असांखे अस्माए मौसूला इस्तेमालु करणा आहिनि, कहिड़ी जॻह ते असांखे निदा वग़ैरह वग़ैरह या इज़ाफ़त करणी आहे। त हर हिक जूं ख़ासियतूं आहिनि, हर हिक जा नुक़्ता आहिनि। हिक शइ असांखे अलम मां बि हासिलु थिए थी, हिक शइ असांखे ज़मीर मां बि हासिलु थिए थी, उहा ई शइ असांखे इसमें इशारा सां बि हासिलु थिए थी। त पोइ हाणे असांखे ज़मीर इस्तेमालु करणु घुरिजे या अलम इस्तेमालु करणु घुरिजे या इसमें इशारा इस्तेमालु करणु घुरिजे, कहिड़ी शइ कहिड़ी जॻह ते ज़मीर इस्तेमालु करणु घुरिजे। जेकॾहिं ज़मीर इस्तेमालु न कयूं, अलम इस्तेमालु कयूं, तॾहिं बि मतिलबु उहो ई थींदो। त पोइ असांखे ज़मीर इस्तेमालु करणु घुरिजे या अलम इस्तेमालु करणु घुरिजे या असांखे इशारो इस्तेमालु करणु घुरिजे। ख़ुसूसियत सभिनि मंझां हासिलु थिए थी, पर हर हिक जे इस्तेमालु करण जूं जॻहूं मुख़्तलिफ़ आहिनि। त कहिड़ी जॻह ते असां कहिड़ी शइ खे इस्तेमाल में आणींदासीं, त उहो मां पढ़ी आयो त ज़मीर खे किथे इस्तेमाल में आणींदासीं, असुलु मक़सदु हुन जो कहिड़ो आहे ऐं कीअं उहो इस्तेमालु थींदो आहे, ऐं अलम जेको आहे असुलु कहिड़ी माना जे लाइ ईंदो आहे, ऐं मजाज़न उन जूं वरी ॿियूं कहिड़ियूं मानाऊं मुराद वरितियूं वेंदियूं आहिनि। अॼोके सबक़ में थींदो इसमें इशारा जे बारे में। त इसमें इशारा किथे इस्तेमालु कयो वेंदो आहे, जॾहिं मुख़ातब खे कंहिं ख़ासि शइ खे मुख़ातब जे ज़हन में ज़हन नशीन करणो हुजे। मुख़ातब जे ज़हन में जॾहिं कंहिं ख़ासि शइ खे ज़हन नशीन करणो आहे त पोइ उते इसमें इशारा इस्तेमालु कयो वेंदो आहे। पर इसमें इशारा उते इस्तेमालु कयो वेंदो जंहिं जॻह ते अव्हांखे उन शइ जे नाले जी ख़बर न हुजे, उन शइ जे वस्फ़ जी ख़बर बि न हुजे। मिसाल इन जो, अव्हां कंहिं दुकान ते वियो, दुकान ते हिकु नई शइ रखियल आहे, हाणे अव्हां दुकानदार खां उहा शइ घुरंदो, अव्हांखे उन शइ जो नालो बि नथो अचे। जेकॾहिं नालो ईंदो त अव्हां उन शइ खे नाले सां चवंदव त हीअ शइ मूंखे ॾे, पोइ उते अलम इस्तेमालु कयो वेंदो। पर उन शइ जो अव्हांखे नाले जी बि ख़बर न आहे, उन शइ जी वस्फ़ जी बि ख़बर न आहे त हीअ कीअं इस्तेमालु थींदी, हिन जी कहिड़ी ख़ूबी आहे, हीअ छा आहे, हीअ छाजे करे आहे। त हाणे अव्हां नालो बि वठी नथा सघो उन शइ जो, हिकु दुकान ते अव्हां नई शइ ॾिठी आहे ऐं उन जी का ख़ासियत बि, का ख़ूबी, का वस्फ़ बि अव्हांखे उन जी ख़बर न आहे। त पोइ अव्हां कीअं चवंदो दुकानदार खे त मूंखे हीअ शइ वठणी आहे, त पोइ लाज़िमन अव्हां उहा शइ अव्हांजे साम्हूं आहे त अव्हां इशारो कंदव त हीअ शइ मूंखे ॾे, हीअ शइ मूंखे खणी ॾे, हीअ शइ मूंखे खपाए। त इन लाइ चइबो बेअनी हाज़ा, खपाए ॾे मूंखे हीअ शइ। ठीकु आहे। त इसमें इशारा किथे इस्तेमालु कयो वेंदो, असलन इसमें इशारा उन जॻह ते इस्तेमालु कयो वेंदो आहे जंहिं जॻह ते अव्हांजे साम्हूं जेका शइ आहे उन जे नाले जी अव्हांखे ख़बर न आहे ऐं उन जे वस्फ़ जी बि अव्हांखे ख़बर न आहे। पोइ हाणे अव्हां चाहियो था त मुख़ातब जे ज़हन में मां इहा शइ विझां, त पोइ अव्हां इशारो कंदव हिन ही हाज़ा, हीअ शइ। पोइ जॾहिं इशारो कंदो त उहा शइ ख़ासि थी वेंदी। हूअं हाज़ा जेको इसमें इशारा आहे इहो आम आहे, अव्हां कंहिं बि शइ जे तरफ़ इशारो उन जो करे सघो था। त कंहिं बि शइ जे तरफ़ इशारो कयो था त इहो थी वियो नकिरो, मारफा न रहियो। हाणे हाज़ा जो इशारो अव्हां खिड़कीअ तरफ़ करे सघो था, हाज़ा जो इशारो अव्हां किताब जे तरफ़ करे सघो था, हाज़ा जो इशारो अव्हीं कलम जे तरफ़ बि करे सघो था, हाज़ा जो इशारो घड़ीअ तरफ़ करे सघो था। हर शइ जे तरफ़ इशारो थी सघे थो न, पर जॾहिं उन शइ खे अव्हां इस्तेमाल में आणींदव त पोइ उहो मारफा थी वेंदो। मिसाल हाज़ा, इहो इसमें इशारा आहे। हाणे इन हाज़ा जो मूं इशारो कयो किताब जे तरफ़, त हाणे हाज़ा ख़ासि थी वियो न, हाज़ा में मुराद छा थियो, हीअ किताब थियो। हाणे हाज़ा आम रहियो त हाज़ा में मुराद अव्हां खिड़की वठो या घड़ी वठो या मोबाइल वठो या अलमारी वठो, इहो थी वेंदो आम। हाणे जॾहिं इस्तेमाल में आंदो त हाज़ा में मुराद छा थियो, मां जंहिं जे तरफ़ इशारो कंदुमि उहा शइ, ॿी शइ त हुन जो इतलाक़ न थींदो। त इशारे करण खां बाद मंझि, इस्तेमालु करण खां बाद मंझि, ई अस्मा इशारा इहे मारफा थी
वेंदा आहिनि। त पोइ हाणे अव्हांखे असुलन इस्म इशारा छाजे लाइ इस्तेमालु थींदो आहे, मुसनिफ़ ॿुधायो त अहिड़ी शइ जंहिंजी अव्हांखे वस्फ़ जी बि ख़बर न आहे, जंहिंजे नाले जी बि ख़बर न आहे। हाणे अव्हां चओ था त इहा ॻाल्हि मां मुख़ातब जे ज़हन में विझां, नालो बि नथो अचे, उन शइ जी वस्फ़ जी बि ख़बर बि न आहे, त पोइ अव्हां छा कंदव, उन शइ जे तरफ़ इशारो कंदव। त इशारे करण सां मुख़ातब सम्झी वेंदो त अव्हां हिन शइ खे इशारो कयो आहे, अव्हां जो मुराद हीअ शइ आहे, अव्हां ख़ुसूसियत ख़ासि अव्हां हिन शइ खे चाहियो था, हिन शइ जो ज़िक्र था कयो। अॻियां तर्जुमो कंदा हलो, पोइ सम्झंदा अचो। व अम्मा इस्मुल इशारत, ऐं रहियो इस्म इशारा, फयुता बिही, पोइ आंदो वेंदो आहे इन सां, इन खे इज़ा तअय्यन, जंहिं वक़्तु तअय्यन मुअय्यन थी वञे, मुक़ररु थी वञे, तरीक़न कोई रस्तो, लिइज़ार मानाहु, उन जी माना जे हाज़िर करण जे वास्ते, का कौलिक, मिसाल तुंहिंजो इहो कौल, त बेइनी हाज़ा, खपाए ॾे मूंखे हीअ शइ, मुशीरन इला शैइन, इशारो कंदे अहिड़ीअ शइ जे तरफ़, ला तारिफ़ लहू इस्मन वाला वस्फ़न, जो नथो सुञाणे सघे तूं उन जे लाइ नाले खे ऐं न वस्फ़ खे। माना अहिड़ी शइ जे तरफ़ तूं इशारो थो करे जंहिंजे नाले ऐं वस्फ़ जी तोखे ख़बर न आहे, पोइ उन शइ खे इशारे करण सां उहा शइ मुअय्यन थी वञे। अम्मा इज़ा लम यतअय्यन तरीक़न लिज़ालिक, पर जेकॾहिं न हुजे मुअय्यन तरीक़ो इन जे लाइ, फ़यकून लिअग़राज़ उख़रा, त पोइ हूंदो इस्म इशारा ॿियनि तरीक़नि जे लाइ। माना असुलन त इस्म इशारा जो इस्तेमालु जेको हिन महिल पढ़ी आयासीं छाजे लाइ थींदो, त हिकु अहिड़ी शइ जंहिंजे नाले जी, जंहिंजी वस्फ़ जी अव्हांखे ख़बर न आहे, पोइ मुख़ातब जे ज़हन में उहा शइ अव्हां विझण था चाहियो, त पोइ इशारो करे मुख़ातब जे ज़हन में उन शइ खे अव्हां विझी सघंदव। पर जेकॾहिं अव्हांजो मक़सदु इहो न आहे, जेकॾहिं इस्म इशारा इन शइ जे लाइ इस्तेमालु नथो थिए, त पोइ ॿिया बि कुझु मक़सद आहिनि जंहिंजे लाइ इस्म इशारा इस्तेमालु थींदो आहे। उन्हनि मंझां हिकिड़ो आहे, इहो हुयो असुल इस्म इशारा, जेको असुलन जेको इस्तेमालु थींदो आहे उहो इन माना में इस्तेमालु थींदो आहे। बाक़ी इन माना खां हटी करे पोइ वरी ॿियनि मानाउनि में बि इस्म इशारा इस्तेमालु थींदो आहे। उन्हनि मंझां हिकिड़ो आहे जीअं इज़हार इस्तिग़राब। इज़हार इस्तिग़राब जो मतिलबु आहे अजीबो ग़रीब शइ जो इज़हार करणु। का अहिड़ी शइ आहे जेका अजीबो ग़रीब आहे, हैरत वारी ॻाल्हि आहे, अव्हां उन जो इज़हार करण था चाहियो, त पोइ उते बि अव्हांखे इस्म इशारा आणणो पवंदो आहे। हाणे उन शइ जो इज़हार अव्हां हीअ जेके ॿियूं जेके असां अॻिते जेके मिसाल पढ़ंदासीं न, उन्हनि मंझि माण्हू अलम बि आणे सघे थो, ज़मीर जो बि ज़िक्र करे सघे थो, पर उन जे बावजूद बि असां इशारो कंदा आहियूं। जेको असुलन इस्म इशारा में असां जेको पुठि जेको मिसाल पढ़ियासीं, उन में माण्हू वटि ॿियो का बि सूरत न आहे रहंदी सवाइ इशारे करण जे, छो त असुलन मंझि असांखे उन शइ जे नाले जी बि ख़बर न हूंदी, उन जे वस्फ़ जी ख़बर बि, त पोइ उन जी जॻह ते इशारे जी जॻह ते का ॿी शइ असां इस्तेमालु करे सघूं था, नथा करे सघूं। पर अॻिते असां जेके मिसाल पढ़ंदासीं न, त मजाज़न जेको इस्म इशारा इस्तेमालु थिए थो, उन जॻह ते असां इस्म इशारा सां गॾोगॾु ॿियनि शयुनि जो बि ज़िक्र करे सघूं था, रस्तो मौजूदु आहे, पर पोइ बि असां इस्म इशारा जो ज़िक्र कंदा आहियूं त उन जा कुझु अलॻि नुक़्ता आहिनि, कुझु अहम उन जूं पॉइंटूं आहिनि जंहिंजे करे असां उन जो ज़िक्र कंदा आहियूं। हालांकि उन जॻह ते माण्हू अलम बि इस्तेमालु करे सघे थो, ज़मीर वग़ैरह बि इस्तेमालु करे सघे थो, या असमाए मौसूला वग़ैरह आणे, मतिलबु ॿियनि कंहिं बि तरीक़े सां उनखे इस्तेमालु करणु, उनखे ज़िक्र करण जूं सूरतूं मौजूदु हूंदियूं आहिनि। उनजे बावजूदि असां इस्म इशारा इस्तेमालु कंदा आहियूं। मिसाल ॾिसो, उन में ॻाल्हि सम्झी वेंदी। पहिरियों आहे इस्तिग़राब, यानी अजीबो ग़रीब शइ जो ज़िक्र करणु। त अजीबो ग़रीब शइ जे ज़िक्र करण जे लाइ असां इशारो इस्तेमालु कंदा आहियूं। जेकॾहिं असां अलम या ज़मीर इस्तेमालु कंदासीं त उन मंझि उहो मक़सदु हासिलु न थींदो उनखे अजीबो ग़रीब ज़िक्र करण जो। मिसाल जीअं ॾिसो, कम आकिलिन आकिलिन अयत मज़ाहिबहू, केतिराई अकुलमंद। इहो आकिलिन जेको ॿियो आकिलिन आहे, इहो ताक़ीद जे लाइ न आयो, पर इहो सिफ़त थी करे वाक़िअ थियो आहे। ठीकु आहे, त इन जी माना कंदासीं केतिराई अकुलमंद। आकिलिन वरी इहा सिफ़त थी आहे, माना पूरा अकुलमंद, वॾा वॾा अकुलमंद।
अयत मज़ाहिबहु, अयत इहो बाब इफ़आल आहे, वाहिद मुअनिस गाइब। अयत थकाए छॾियो, मज़ाहिबहु, मज़ाहिब इहो जमो आहे मज़हब जो, थकाए छॾियो। मज़हब चइबो आहे रस्ते खे, चवंदा न मज़हब अबू हनीफ़ा, मज़हब शाफ़ई वग़ैरह, त मज़हब छा खे चइबो आहे? रस्ते खे। मज़ाहिबहु थकाए छॾियो उन जे रस्तनि। व जाहिलिन, जाहिलिन तलक़ाहु मरज़ूकन, ऐं केतिराई जाहिल तलक़ाहु मुलाक़ात कंदे तूं उन सां, हू ज़मीर मर्ज़ी जाहिल जी तरफ़ आहे, मुलाक़ात कंदे तूं उन्हनि जाहिलनि सां, मरज़ूकन रिज़्क़ ॾिनल हालत में। यानी कि शाइर इहो थो चवणु चाहे त इहा ॻाल्हि असां ॾिसूं था आम मुआशिरे में त केतिरा अकुलमंद शख़्स आहिनि, अयत मज़ाहिबहु थकाए छॾिया उन्हनि खे उन जे रस्तनि, माना अकुलमंद आहिनि, पोइ ज़रिए माश उन्हनि वटि न आहे, उन वटि दुनिया दौलत एतिरी न आहे। उहो पंहिंजो अकुलु इस्तेमालु करे करे हर हिकु रस्ते खे इस्तेमालु कनि था, अकुलु इस्तेमालु कनि था, रिज़्क़ जी वॾी कोशिशि कनि था उनखे ॻोल्हण जी, उनखे कमाइण जी, पर अकुलमंद इन ॻाल्हि में पोइते रहिजी था वञनि, उन्हनि खे एतिरो माल दौलत हासिलु नथो थिए। ऐं जॾहिं असां ॾिसूं था त केतिरा ई जाहिल आहिनि जिन वटि अकुलु न आहे, पढ़ियल लिखियल उहे न आहिनि जाहिल, पर ॾिसंदो उन्हनि वटि माल दौलत ज़्यादा हूंदो। इन आहे न, इन अक्सर करे जेके मालदार हूंदा आहिनि उहे जाहिल हूंदा आहिनि। इला माशाअल्लाह कुझु अकुलमंद माण्हू हूंदा आहिनि मालदार, बाक़ी अक्सर करे जेके मालदार हूंदा आहिनि उहे जाहिल हूंदा आहिनि। त इहा जेका आहे ॻाल्हि, त हाणे अकुलमंदनि वटि अकुल बि आहे, उहो माल ज़्यादा कमाए बि सघनि था, पर उन वटि माल एतिरो अची नथो सघे, उहे कोशिशि बि कनि था पर माल कमाए नथा सघनि। हालांकि थियणु ईअं घुरिजे न, अकुलमंद वटि माल ज़्यादा हुजणु घुरिजे, जाहिल वटि माल, पर ईअं न आहे। असां जॾहिं मुआशिरे में ॾिसूं था त इन जे उलट आहे, अकुलमंद वीचारा पंहिंजे खाधे जे लाइ परेशान आहिनि, घर जो ख़र्चो किथां पूरो कयूं, ऐं जाहिलनि वटि वॾो माल आहे। ठीकु आहे, त हाणे असुलु जेको मुसने ॿुधायो न, इन जॻह ते अजीब ग़रीब शइ आहे न, त जाहिल जंहिंखे अकुल बि न आहे उन वटि माल ज़्यादा हुजणु त ईअं घुरिजे त जंहिं वटि अकुलु आहे उहो पंहिंजे अकुल खे इस्तेमालु करे ज़्यादा माल कमाए, पर ईअं बि थी नथो सघे, ईअं नथो थिए। मुआशिरे में असां ॾिसूं था त आहिनि अकुलमंद, पर उहे ज़रिए माश जे लाइ परेशान आहिनि, उन वटि एतिरो माल। त इहा हैरत जहिड़ी ॻाल्हि आहे या न? त अॻिते हाणे ॾिसो इसमें इशारा इस्तेमालु कयो अथई, हाज़ल लज़ी तरकल अवहाम हाइरतन, हाणे थो करे हैरत वारी ॻाल्हि, त हाज़ा ही आहे अल्लज़ी उहो जो, तरकल अवहाम हाइरतन छॾे ॾिनो आहे, छॾियो आहे अवहाम इहो जमो आहे वहम जो, वहम चइबो आहे ख़याल दिलि जो, हिते मुराद उन मंझां अकुल आहिनि। हाज़ल ही आहे उहो जो, तरकल अवहाम जंहिं छॾियो आहे अकुलनि खे, हाइरतन इहो इस्म फ़ाइल जो सीगो आहे, वाहिद मुअनिस, हैरान कंदड़, अकुलनि खे छॾियो आहे न हैरान करे, परेशान, अकुल परेशान आहे। त जंहिं वटि अकुल आहे उन वटि माल ज़्यादा हुजणु घुरिजे, छो त उहो अकुल इस्तेमालु करे उहो माल ज़्यादा कमाए, ऐं जेको जाहिल आहे उन वटि माल न हुजणु घुरिजे। अकुल इन ॻाल्हि जी तक़ाज़ा करे थो न, त जाहिल खे त हाणे ख़बर ई न हूंदी त कीअं माल कमाइजे, हालांकि वरी आहे इन जे उलट। त इन ॻाल्हि अकुलनि खे हैरान करे छॾियो आहे। वसैयर अल आलिमन निहरीर ज़िंदीकन, ऐं वसैयर माना फेराए छॾियो अथई आलिमन खे, आलिमन निहरीर, उहे आलिम जेकी निहरीर चइबो आहे ज़बरदस्त आलिम, वॾा आलिम, जंहिं फेराए छॾियो आहे ज़बरदस्त आलिमनि खे, छा में? ज़िंदीकन, बेदीन करे, माना केतिरा वॾा उलमा बि इन ॻाल्हि खे ॾिसी करे, कहिड़ी ॻाल्हि खे ॾिसी, त जेकी जाहिल आहिनि उहे मरज़ूक आहिनि, जेके आलिम आहिनि उहे महरूम आहिनि, जेके आकिल आहिनि उहे महरूम आहिनि, जेकी जाहिल आहिनि उहे
मरज़ूक आहिनि। त आकिलनि जो महरूम हुजणु ऐं जाहिलनि जो मरज़ूक हुजणु, इन ॻाल्हियुनि खे ॾिसी करे वॾा वॾा आलिम बि बेदीन थी विया, दीन तां फिरी विया। चवंदा असां अहिड़े ख़ुदा खे नथा मञूं जेको ख़ुदा जाहिलनि खे त दौलत ॾिए थो पर आकिलनि खे दौलत नथो ॾिए। त हुननि अकुल खे इस्तेमालु करे ऐं इन्हनि ॻाल्हियुनि वॾनि वॾनि आलिमनि खे बि बेदीन बनाए छॾियो, दीन जो इनकारी बनाए छॾियो, ख़ुदा जो इनकारी बनाए छॾियो। ठीकु आहे। त हाणे ॾिसो इन शेर मंझि असुल जेको ॿुधाइण थो चाहे मुसनफ़, उहो ॿुधाए त हाज़ा इहो इस्म इशारा जेको आहे, इस्म इशारा सिर्फ़ु हाज़ा न, कोई बि इस्म इशारा उहो अजीब ग़रीब शइ जे ज़िक्र करण जे लाइ बि ईंदो आहे। त हिते इस्म इशारा अजीब ग़रीब शइ खे ज़िक्र इहा आहे न, अजीब ग़रीब शइ, उन जे करे चई हाज़ल लज़ी तरकल अवहाम हाइरतन। हिते हुआ बि इस्तेमालु करे पियो, करे सघे पियो न, हुवल्लज़ी तरकल अवहाम, हुआ करे हा त बि माना उहा ई ठहे हा, पर जेकॾहिं हुआ करे हा त पोइ उन मंझि अजीब ग़रीब वारी इहा सिफ़त न मिली सघे हा। सो इहा जेका सिफ़त हासिल थी उहा हाज़ा इसमें इशारा सां ही उहा इहा आहे उहा ॻाल्हि जंहिं अकुलनि खे हैरान करे छॾियो आहे। हिते हुआ इस्तेमालु कयूं त पोइ इहा अजीब ग़रीब वारी सिफ़त मिले थी हिन जुमिले में, नथी मिले न। त अजीब ग़रीब वारी सिफ़त इहा इसमें इशारा जी ज़िक्र करण सां ई मिले थी। ॿियो हिकिड़ो त ॿुधाई कॾहिं उहो असली माना खां हटी करे ऐं इस्तिग़राब अजीब ग़रीब शइ खे बयानु करण जे लाइ ईंदो। ॿियो वरी कमाल इनायत, मुकमिल तवजह जे लाइ, माना ॿियो त वरी अस्मा इशारा कॾहिं कॾहिं इन जे लाइ ईंदो आहे त यानी कि मुतकलिम जो मुकमिल तवजह आहे इन जे तरफ़, या मुखातब खां उहो तवजह मुकमिल हासिल करणु थो चाहे थो, इन ॻाल्हि ॾे तवजह ॾे। हालांकि उन जॻह ते माण्हू अलम बि इस्तेमालु करे सघे थो, ज़मीर बि इस्तेमालु करे, पर अलम बि नथो इस्तेमालु करे, ज़मीर बि इस्तेमालु नथो करे, इसमें इशारा इस्तेमालु थो करे। छाजे करे त माना चवे थो त इहा ॻाल्हि जेका इहा क़ाबिले तवजह आहे, मुकमिल इन खे तवजह ॾेई ॿुधण ॾिसण जी ज़रूरत आहे। मिसाल जो ॾिसो, हाज़ल्लज़ी तारिफ़ुल बतहा व ताअतुहु वल बैत यारिफुहु वल हिल्ल वल हरम। हाज़ा इस्म इशारा, हाज़ल्लज़ी ही आहे, अल्लज़ी उहो शख़्स, ही उहो आहे, तारिफ़ बतहा सुञाणे थो, बतहा बतहा इहो चइबो आहे बतहुन मां वरितल आहे। इन जी माना आहे बतहुन चइबो आहे त ॿ पहाड़ हुजनि, उन जे विच में जेका ज़मीन हुजे न, ख़ाली ज़मीन जेका ॿिनि पहाड़नि जे विच में जेका ज़मीन हूंदी आहे उनखे बतहुन चइबो आहे। हिते बतहा मां मुराद पूरे अरब जी ज़मीन आहे। वताअत, वताअत चइबो आहे हलणु, लताड़णु, ज़मीन खे लताड़णु, ज़मीन ते लतूं ॾेई हलणु, इनखे चइबो आहे वताअत। माना कयो हाज़ल्लज़ी ही आहे, अल्लज़ी उहो जो, तारिफ़ुल बतहा सुञाणे थी उन खे अरब जी ज़मीन, वताअतुहु ऐं लताड़े हलणु उन जो, माना उहो ज़मीन खे लताड़े हले थो उहा ज़मीन उनखे सुञाणे थी। वल बैत ऐं बैतुल्लाह यारिफुहु सुञाणे थो उन खे, वल हिल ऐं हिल सुञाणे थो उन खे, ऐं हरम सुञाणे थो उन खे। हिल हरम छा आहे, इहो अव्हां किताबुल हज में पढ़ी आया आहियो त जेके जॻहूं आहिनि उहे टे आहिनि, हिकिड़ो हुदूद हरम आहिनि, ॿियो हुदूद हिल आहिनि, टियों वरी आफ़ाक आहिनि। इहो पढ़ी आयो न किताब हज में। जेका काबतुल्लाह जे इर्द गिर्द कुझु किलोमीटर ताईं जेके हद आहिनि उहे 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 हरम जा हुदूद आहिनि। काबतुल्लाह जे चौतरफ़ ईअं कुझु किलोमीटर ताईं हद मुक़ररु आहे, उनखे चइबो आहे इहे हुदूद हरम आहिनि। ऐं हुदूद हरम खां पोइ जेके वरी मुल्सिक जेके हदूं आहिनि, मिलियल हदूं आहिनि, उनखे चइबो आहे इहे हुदूद हिल आहिनि, हिलाल थियण वारियूं इहे हदूं आहिनि।
ऐं उहे बि कुझु किलोमीटर ताईं, कुझु 100-150 किलोमीटर कुझु आहे जेसि ताईं उहे मुक़ररु आहिनि। उन खां बाद में जेकी ॿियूं जेके हदूं आहिनि, जीअं मसइलानी पाकिस्तान थी वियो, हिंदुस्तान वग़ैरह, इते जेके माण्हू रहनि था उहे इन चइबो आहे इहे आफ़ाक़ी हदूद में इहे रहनि था। त हदूं थी वञूं टे, हिकिड़ी हिल, ॿियो हरम, टियों आफ़ाक़ी। त असां कहिड़ी हद में आहियूं हिते? आफ़ाक़ी। असां हितां वेंदासीं त एराम ॿधी पोइ वेंदासीं। त हाणे इन शेर जो पसे मंज़र खे ॿुधो त पोइ सम्झ में ईंदव त इन शेर में असुलु शाइर छा थो चवणु चाहे। हिशाम बिन अब्दुल मलिक बादशाह ख़लीफ़ो हुयो, उहो वियो बैतुल्लाह में हज करण जे लाइ। पोइ हिशाम बिन अब्दुल मलिक जो इहो इरादो हुयो त मां हजर असवद खे बोसा ॾियां, पर रश ज़्यादा हुई हज जे टाइम ते। उन सां गॾु वज़ीर बि हुया, फ़ौज बि हुई। उन ॾाढो कोशिशि कई त मां हजर असवद खे बोसा ॾियां, पर हजर असवद ताईं पहुची न सघियो, रश ज़्यादा हुई उनजे करे। आख़िर उनखे नसीब न थियो, पोइ ते थी वेही रहियो। उन ई टाइम ते हिकिड़ो ॿियो शख़्स आयो, पोइ उनखे ॾिसी करे सभिनी माण्हुनि जॻह बनाए छॾी। माना त उहो हजर असवद अॻिते वधण ते चाहियो त सभिनी माण्हुनि उनखे ॾिसी करे ऐं जॻह बनाई, उनखे रस्तो ॾिननि। हो वियो हजर असवद खे बोसा ॾेई करे वापसि आयो। त उते बीठल कुझु वज़ीरनि पुछा कयो हिशाम बिन अब्दुल मलिक खां त साईं हीउ केरु शख़्स आहे जेको आयो हजर असवद खे बोसा ॾिनई ऐं सभिनी माण्हुनि उनखे रस्तो ॾिनो, हालांकि अवां बादशाह आहियो, अवां ख़लीफ़ा आहियो, अवां हेॾी कोशिशि कई त हजर असवद ते पहुची न सघियो, हिन जे लाइ अवां पाण रस्तो बनाए छॾियो आहे। त हिशाम बिन अब्दुल मलिक उनखे सुञाणे पियो, उहो हुयो हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन, जेको हज़रत इमाम हुसैन जो पुटु हुयो, हज़रत अली साईं जो पोटो हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन हुयो। पोइ उहो वियो त उनखे ॾिसी करे माण्हुनि उहो जॻह बनाई ऐं हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन वियो ऐं हजर असवद खे बोसा ॾेई वापसि आयो। उन ख़लीफ़े खे उहो नसीब न थियो बोसा ॾियणु, छो त रश ज़्यादा हुई उनजे करे। त वज़ीरनि पुछा कयो हिशाम बिन अब्दुल मलिक खां त साईं हीउ केरु आहे जो इन जे लाइ अवाम जॻह बनाई, इहो बोसो ॾेई हजर असवद खे वापसि अची वियो ऐं अवाम हिते पहुची बि न सघियो हजर असवद ताईं। हिशाम बिन अब्दुल मलिक उनखे सुञाणे त पियो, पर उनजो वरी पोइ नालो ज़िक्र न कई, त चई मूंखे ख़बर कोन्हे हीउ अलाए केरु आहे। त उते हिशाम बिन अब्दुल मलिक सां गॾु हिकिड़ो शाइर बीठो हुयो, फ़र्ज़दक शाइर हो, नालो फ़र्ज़दक, फ़ा रा ज़ाल दाल क़ाफ़, काफ़ नुक़्ता, फ़र्ज़दक, उहो शाइर हुयो। पोइ उन इहो जो ॾिठो त हिशाम खे ख़बर बि आहे हीउ हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन आहे, पोइ बि उनजो नालो ज़िक्र नथो करे, त उन फ़र्ज़दक शाइर खे कुझु गैरत अची वई। पोइ उन हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन जे शान में हीअ शेर चया, उते बीही करे हिशाम बिन अब्दुल मलिक जे साम्हूं बीही करे, ऐं पोइ इहे शेर चई, जंहिं इहे तवील शेर आहिनि, उन्हनि मंझा ॿ लाइनूं इहे ज़िक्र कयूं आहिनि हिते किताब वारे असुल मक़सद जे करे। त हाणे ॾिसो शेर खे त पोइ सम्झी वेंदो। तर्जुमो कयो, हाज़ल्लज़ी, हाज़ा ही अल्लज़ी, उहो शख़्स आहे, तारिफ़ुल बतहा, जो सुञाणे थियो उनखे ज़मीन अरब, माना हीउ को आम शख़्स न आहे, हीउ एतिरो मशहूरु आहे। हाणे जंहिंखे सॼे अवाम जॻह ॾिनी त माना उहो अवाम में मशहूरु हुयो न। जेकॾहिं उनखे चंद माण्हू सुञाणंदा त चंद माण्हू जॻह ॾियनि हा, सभु त परे, त माना हीउ को आम माण्हू न आहे, हीउ वॾो मशहूरु माण्हू आहे। हुयो केरु? उहो हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन, हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो फ़र्ज़ंद। सुञाणे थो उनखे ज़मीन अरब, वताअतुहू, ऐं उनजो हलणु, माना उहो जंहिं बि जॻहियुनि ते हले थो उते जा माण्हू हिनखे सुञाणनि था। वल बैत यारिफ़ुहू, ऐं बैतुल्लाह उनखे सुञाणे थो। बैतुल्लाह कीअं सुञाणींदो? माना बैतुल्लाह जे हदूद में जेके माण्हू रहनि था सभु हिनखे सुञाणनि था। वल हिल वल हरम, ऐं हदूद हिल में जेके बि माण्हू रहनि था सभु हुनखे, ऐं हदूद हरम में जेके बि माण्हू रहनि था सभु हिनखे, त सभई इनखे सुञाणनि था। त इहो माना हाणे इन जॻह ते फ़र्ज़दक हाज़ा जी जॻह ते हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन जो नालो ज़िक्र करणु चाहे हा त करे सघे थो न, हीउ महल आहे, चवे हा ज़ैनुल आबिदीन अल्लज़ी तारिफ़ुल बतहा। अगरि अलम ज़िक्र करे हा त अलम ज़िक्र करण जी बि जॻह हिते आहे।
पर अलम ज़िक्र न कयई। हाज़ा इसमें इशारा ज़िक्र कयई। इसमें इशारा छो ज़िक्र कयई त माना इहो हाज़ा ही आहे उहा शइ। जे माना ही आहे उहा शइ त मतिलबु इन सां साम्य जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधंदा चवंदा त इहा का वॾी शइ आहे, इन तरफ़ तवजह हुजण जी ज़रूरत आहे। सो मुकमिल तवजह हासिल करण जे लाइ हिते इसमें इशारा खे इस्तेमालु कयो वियो आहे। सम्झ में आयो? टे जगह ते बयान की त बयान हाल ही फिल कुर्ब वल बुअद। इसमें इशारा कॾहिं इन हालत खे बयान करण जे लाइ ईंदो आहे, माना क़रीब ऐं बईद जी हालत खे बयान करण जे लाइ ईंदो आहे। मिसाल जीअं हाज़ा यूसुफ ज़ाक अखू ऐं ज़ालिक गुलाम। तवजह हेॾा कयो। मुसाफ़त जे लिहाज़ सां टे शयूं, टे सूरतूं आहिनि त हिकु शइ या तव्हांजे बिल्कुलु क़रीब हूंदी, या वरी मुतवसित हूंदी माना थोरो परे हूंदी, या त वरी उहा घणो परे हूंदी। ये टे शयूं थियूं न, या त वेझो हूंदी, या त मुतवसित हूंदी, या त वरी घणो परे हूंदी। पोइ जेकॾहिं उहा शइ आहे वेझो त पोइ उन जे लाइ हाज़ा इसमें इशारा इस्तेमालु कयो वेंदो आहे। हाज़ा यूसुफ, ही यूसुफ आहे त माना यूसुफ उन मुतकलिम जे वेझो वेठो आहे। ऐं चई त जेकॾहिं ज़ाक अखू इहो तुंहिंजो भाउ आहे त माना इहो मुतकलिम जे थोरो मुतवसित दर्जे ते, मुतकलिम खां थोरो परियां वेठो आहे त पोइ उते हाज़ा इस्तेमालु न कंदो, छा इस्तेमालु कंदो? ज़ाक, इहो जेको आहे इहो तुंहिंजो, इहो उनजो भाउ आहे। ज़ाक अखू, इहो उनजो भाउ आहे। पर जेकॾहिं मुशारा इले उन खां घणो परे आहे त पोइ उते इस्तेमालु कंदो ज़ालिक। ज़ालिक गुलाम, ओ इहो उनजो गुलाम आहे। त हाणे इन जॻह ते ॾिसो, इसमें इशारे जी जॻह ते अगरि ज़मीर आणणु चाहे तॾहिं बि माना उहा हासिल थिए थी। हाज़ा यूसुफ जॻह ते चवे हुव यूसुफ, उहो, या वरी ज़ाक अखू जी जॻह ते चवे हुव अखू, उहो, इहो तुंहिंजो भाउ आहे। या ज़ालिक जी जॻह ते हुव इस्तेमालु करे हुव गुलाम हू। पर जेकॾहिं हुव ज़मीर इस्तेमालु कंदो त इहा ख़बर न पवंदी त हाणे चई न हाज़ा यूसुफ, हाज़ा अखू या हाज़ा गुलाम हू, इहा ख़बर पई त मुतकलिम जे वेझो गुलाम आहे, यूसुफ आहे या उनजो भाउ आहे। उनजे वेझो या परे हुजण जी ख़बर पवे थी ज़मीर सां? नथी पवे। इहा वेझो हुजणु परे हुजण जी ख़बर छा सां पई? इसमें इशारा सां। इसमें इशारा उहा ज़मीर वारी माना बि ॾिनई ऐं उन सां गॾोगॾु उनजे मुसाफ़त खे बि, उनजे वेझो परे हुजण खे बि बयानु कई त इहो मुतकलिम जे केतिरो वेझो आहे, केतिरो उन खां परे आहे। सम्झ में आई ॻाल्हि? तर्जुमो कयो। उहा बयानु हाल ही ऐं उनजी हालत खे बयानु करण जे लाइ फिल कुर्ब वेझो हुजण में, वल बुअद ऐं परे हुजण में। मिसाल जीअं हाज़ा यूसुफ, ही यूसुफ आहे, वज़ाक अखू ऐं इहो उनजो भाउ आहे, वज़ाक गुलाम ऐं ओ इहो उनजो गुलाम आहे। व तअज़ीम ऐं कॾहिं कॾहिं इस्तेमालु थींदो आहे तअज़ीम जे लाइ बि। मिसाल जीअं इन हाज़ल क़ुरान यहदी लिल्लती हिय अक़वम, बेशक इहो क़ुरान हिदायत हुजे उन जे लाइ, इहो हीअ लिल्लती उन जे तरफ़, हीअ अक़वम जेको इहो सिधो रस्तो आहे, यानी क़ुरान जेको आहे उहो सिधे रस्ते जे तरफ़ हिदायत ॾिए थो। त हाणे हिते बि हाज़ा इसमें इशारा इस्तेमालु कयो वियो आहे। हाज़ा इसमें इशारा छा लाइ इस्तेमालु कयो आहे? क़ुरान जी अज़मत खे बयानु करण जे लाइ। कीअं? हाज़ल क़ुरान, ही आहे उहो क़ुरान जेको सिधे रस्ते जे तरफ़ हिदायत थो ॾिए। त हिते जेको हाज़ा इसमें इशारा इस्तेमालु कयो वियो आहे उहो छा लाइ इस्तेमालु कयो वियो आहे? क़ुरान जी अज़मत बयानु करण जे लाइ। हालांकि हिते ज़मीर बि इस्तेमालु, हुवल क़ुरान, उहो क़ुरान आहे, या क़ुरान बज़ात ख़ुदि अलम आहे। त क़ुरान में त तख़सीस थी वञे न, क़ुरान में मुराद उहो ई जेको ॿिनि जेको सहीफ़े जे अंदरि आहे, उन खां अलावा त मुराद न आहे न। त क़ुरान में तख़सीस आहे, पर हिते बि इसमें इशारा खे अलॻि इस्तेमालु कयो वियो आहे। उन जे करे त माना हिते क़ुरान जी अज़मत बयानु कई थी वञे त हीअ आहे उहो क़ुरान जेको इंसान खे सिधे रस्ते जे तरफ़ हिदायत, जेको उनखे पढ़ंदो त उहो क़ुरान उनखे सिधे रस्ते जे तरफ़ वठी वेंदो। या ज़ालिकल किताब ला रैब फी, ही उहो किताब आहे जंहिंमें को बि
शक नाहे। हाणे हिते बि ज़ालिक इस्म इशारा इस्तेमालु कयो वियो। असां हिते पढ़ियासीं त ज़ालिक जेको आहे उहो छाजे लाइ इस्तेमालु कयो वेंदो आहे, जेका शइ परे हुजे। हालांकि क़ुर त पढ़ंदड़ जे हथ में आहे, उनजे वेझो आहे, पोइ उनजे लाइ ज़ालिक छो इस्तेमालु कयो वियो? इहो बि अज़मत जे लाइ। त माना उन शइ जो दर्जो तमामु ज़्यादा हूंदो आहे न, वॾो हूंदो आहे, त पोइ उनजे लाइ ज़ालिक इस्म इशारा इस्तेमालु कयो वेंदो आहे। उनजे करे त माना जीअं ज़ालिक परे जे लाइ बतौर मुसाफ़त जे परे जे लाइ इस्तेमालु कयो वेंदो आहे, इन बतौर अज़मत जे बि ज़ालिक इस्तेमालु कयो वेंदो आहे। त जीअं मुसाफ़त मंझि उहा शइ मुशार इलैह परे हूंदी आहे मुखातब खां, त अहिड़े तरीक़े सां माना हीअ बि अज़मत जे लिहाज़ सां मूंखां घणो परे आहे, माना हीअ वॾी अज़ीम शइ आहे, उन जे लाइ बि इस्म इशारा ज़ालिक इस्तेमालु कयो वियो आहे। ठीकु आहे, त इहो अज़मत हासिलु करण जे लाइ। हालांकि इन जॻह ते हाज़ा बि इस्तेमालु करे सघिजे पियो। हाज़ल क़ुर ही उहो क़ुर आहे, हाज़ल किताब ला रैब फीह, पर हाज़ा इस्तेमालु न कयो वियो, ज़ालिक इस्तेमालु कयो वियो। छो? अज़मत जे लाइ। वतहकीर ऐं हकारत जे लाइ बि इशारे खे इस्तेमालु कयो वेंदो आहे। मिसाल हकारत सम्झो था न, हा, कंहिंखे घटि ॾेखारण जे लाइ। मिसाल जीअं अहाज़ल्लज़ी यज़कुरु आलिहतकुम, छा ही आहे उहो शख़्स जेको ज़िक्र थो करे तव्हांजे मअबूदनि जो। ही जेके अल्फाज़ आहिनि इहे क़ुर करीम बयानु कया आहिनि अबू जहल जा। नऊज़ बिल्लाह, अबू जहल हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जी शान मंझि गुस्ताखी करण जे लाइ इहे अल्फाज़ चया हुया, हकारत जे लाइ इहे अल्फाज़ चया हुयईं। त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे लाइ हुन अबू जहल चयो हाज़ल्लज़ी यज़कुरु आलिहतकुम, पंहिंजे कुफ़ार साथियुनि खे चयईं त हीअ आहे उहो शख़्स जेको तव्हांजे मअबूदनि जे बारे में ज़िक्र थो करे त तव्हांजा मअबूद कूड़ा आहिनि, तव्हांजा मअबूद ग़लति आहिनि, बातिल आहिनि। हालांकि इन जॻह ते जेकॾहिं अबू जहल इहो चवे हा हाज़ा मुहम्मद अल्लज़ी यज़कुरु आलिहतकुम, हीअ आहे उहो मुहम्मद जेको ज़िक्र करे थो तव्हांजे मअबूदनि जो, हिते अलम बि त आणे सघे पियो न, ऐं अलम आणण सां बि माना उहा हासिलु थी। पर अलम आणे हा त हुन जो मक़सदु अबू जहल जो नऊज़ बिल्लाह हकारत करणु हुयो। जेकॾहिं अलम आणे हा त अलम में हकारत न हासिलु थिए हा न, अलम में सिर्फ़ु ख़बर हासिलु थिए हा, सिर्फ़ु हुननि खे ख़बर ॾियणु मक़सदु हुजे हा त हीअ आहे उहो शख़्स जेको अव्हांजे मअबूदनि जी जो ज़िक्र थो करे। पर हिते अबू जहल इस्म इशारा आंदो आहे, त उन्हनि इहे बि फसीह बलीग हुया न, ऐं इस्म इशारा बि क़रीब वारो आंदो अथई। हाज़ा क़रीब वारो इस्म इशारा उन लाइ आंदो अथई त माना हिन जी का बि मुंहिंजे असां वटि हिन जी नऊज़ बिल्लाह का बि हैसियत नाहे, ऐं आंदो बि इस्म इशारा क़रीब अथई। इहो ज़्यादा हकारत ते दलालत करे थो। हुया बि फसीह बलीग हुया, पर कॾहिं बि उन्हनि क़ुर जी चैलेंज खे क़बूल न कयो। उन वटि फ़साहत बि हुई, बलागत बि हुई, सभु बि गॾिजी करे, पर क़ुर जहिड़ी हिकु आयत सूरत बि ठाहे न सघिया। हालांकि जेकॾहिं काफ़िर इन खे चैलेंज क़बूल कनि हा ऐं चवनि हा त ठीकु आहे अव्हां चैलेंज कई आहे, असां हिकिड़ी आयत सूरत ठाहे था अचूं, पोइ सभिनी खे इहो चवनि हा असांखे मुस्लमाननि चैलेंज कई आहे, क़ुर में असांजे लाइ चैलेंज आई, असां ॾिसो हिकिड़ी आयत बनाई आहे, असां बि अहिड़ो क़ुर ठाहे था सघूं, सो हीउ सचो न आहे। त हर कोई उन जी ॻाल्हि मञे हा न, त उहो कामयाबु थी वञनि हा। पर काफ़िरनि कॾहिं बि चैलेंज खे क़बूल, छो त उहो फ़साद बलागत खे सम्झनि पिया त क़ुर जहिड़ी फ़साद बलागत ॿियो केरु ज़िक्र करे नथो सघे। ठीकु आहे, इहो तहकीर वारो मिसाल सम्झ में अची वियो न। वतहकीर ऐं इस्म इशारा करे हकारत बयानु करण जे लाइ ईंदो आहे। त हिते नऊज़ बिल्लाह अबू जहल हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे शान में इहे चया आहिनि। अहाज़ल्लज़ी, छा ही आहे उहो शख़्स जो यज़कुरु आलिहतकुम, जेको ज़िक्र थो करे तव्हांजे मअबूदनि जो। या ॿियो मिसाल जीअं फ़ज़ालिकल्लज़ी यदउल यतीम, पोइ इहो आहे उहो शख़्स जेको धिका थो ॾिए यतीमनि खे। त हिते बि उन शख़्स जी हकारत बयानु कई वई आहे, उनजो अलम बयानु कयो न आहे वियो।
त हकारत बयानु करण जे लाइ ज़ालिक इसम इशारा ज़िक्र कयो वियो आहे। हीअ उहो शख़्स आहे जेको यतीमनि खे धिका थो ॾिए, यदु उल यतीम, यतीमनि खे धिका थो ॾिए। धिका ॾियण जो मतिलबु इहो आहे, या त इहो त माना यतीमनि खे यतीमनि जे हक़ खां उहो महरूम थो करे छॾे। असल में यतीमनि जो हक़ु आहे त उनखे उन्हनि जी मिल्कियत ॾिनी वञे, हे उनजी मिल्कियत खाई थो वञे। या वरी इन जो मतिलबु इहो बि थी सघे थो त माना यतीम हुन वटि अचनि था कुझु वठण जे लाइ, कुझु खाधो पाणी वठण जे लाइ, त उन्हनि जी उहो मदद नथो करे, उनखे कुझु ॾिए नथो, पर उनखे धिका ॾेई मोटाए थो छॾे। सो उन शख़्स, इहो त हिकिड़ो माना बदकिरदार शख़्स थियो न, त उनजी हकारत बयानु करण जे लाइ इसम इशारे जो ज़िक्र कयो, फ़ज़ालिक अल्लज़ी यदुल यतीम, पोइ इहो शख़्स आहे जेको धिका थो ॾिए यतीम खे। अमल मौसूल, पर अस्माए मौसूला, अस्माए मौसूला भला सुभाणे पे पढ़ंदासीं। सल्लल्लाहु तआला अला खैर ख़ल्क़ी सय्यिदना मौलाना मुहम्मद व अला आलिहि व सहाबिही।